तो सिंधी कॉन्टेंट क्रिएटर के आख़िर छा थी वियो आहे। एॾो गंद जेको तव्हां पहिरें अॻु सोचींदा हूंदव, राय रखंदा हूंदव त भई पंजाब में जेके कॉन्टेंट क्रिएटर आहिनि उहो लाइव टिकटॉक ते वेही गंद था फैलाइनि, उहो गंद तव्हां सिंधी कॉन्टेंट क्रिएटर जे तरफ़ां टिकटॉक ते ॾिसी था सघो। यकीन कयो चङा भला आउं टिकटॉक यूज़ न कंदो आहियां। लाइव सेक्शन हिकु दफ़ा मूं स्क्रॉल कयो त मूंखे चङा भला जेके आहिनि न, यकीन कयो आउं सरप्राइज़ थी वियुसि। अहिड़ा 2 अदद मूं ॾिठा जेके प्रोफेशनल कॉन्टेंट बनाईंदा, जिन जी साख, जिन जो इमेज, जिन जो प्रोफाइल ज़बरदस्त हूंदो, उहो टिकटॉक ते लाइव वेही करे जेको न मैच कंदा, पनिशमेंट जेको आहे, जेका सज़ा ॾींदा आहिनि मैच खटण खां पोइ। यकीन कयो त हिकु फीमेल आहे, उहा लानतूं पई हणे ऐं उहो खिले पियो। यार इहो जॾहिं मूं मंज़र ॾिठो त मुंहिंजे यकीन कयो आउं हैरान थी वियुसि। उन शख़्स जो आउं नालो नथो खणा, लेकिन आउं इहो थो चवणु चाहियां त भई कॉन्टेंट क्रिएटर जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। तव्हां वायरल थी था वञो, फेम था थी वञो, तव्हां अर्न करणु चाहियो था त ॿिया बि खोड़ तरीक़ा आहिनि। ज़रूरी न आहे तव्हां लाइव ते वेही करे तव्हां पंहिंजी साख खे बि विञायो, गॾोगॾु तव्हां जनरेशन खे जेको आहे न ग़लति रस्ते ते वठी वञो, गार गंद कयो, वेड़ कयो। छा थी वियो आहे तव्हांखे? असां ॿियनि जे बारे में चवंदा हुआसीं, तव्हां ई चवंदा हूंदव, असां त कोन चवंदासीं। छो जे यकीन कयो सीरियसली आउं कॾहिं टिकटॉक जेको न लाइव जेको हूंदो आहे इहो यूज़ कंदो बि कोन आहियां, न ॾिसंदो आहियां। के खज़ाने अगरि आउं आयसि लेकिन कॾहिं बि यूज़ न कंदो आहियां, कंहिंखे वॉच न कंदो आहियां। हिकु 2 अदद मूं ॾिठो ऐं स्क्रॉल कयो न त मूंखे हैरत थी वई। यकीन कयो आम माण्हू जेके कनि था उहे त धूड़ वञी पाइनि, पर चङा भलनि खे छा थो थी वञे त तव्हांजी छा मतिलबु तिद विरी वई आहे, छा थी वियो आहे। आउं उन्हनि जा नाला नथो खणां, लेकिन नेक्स्ट वीडियो में आउं ज़रूरु उहे मैंशन कंदुसि, तव्हांखे ॾेखारींदुसि उहे केरु आहिनि। सो बराए करम तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त भई मुआशिरे में सुठो कॉन्टेंट ॾियो। तव्हां उहो ॾिसो न, हिकु अहिड़ो वीडियो ठाहियो जंहिंमें का मालूमात हुजे या कंहिंखे फ़ाइदो पुछे, उन मां तव्हांजी अर्निंग बि थींदी। ज़रूरी न आहे त तव्हां लाइव ॻाल्हायो, ॿिया प्लेटफॉर्म आहिनि उहे जॉइन कयो, प्रोफेशनल कमु कयो। फेसबुक त हाणे मोनिटाइज़ बि आहे, पाकिस्तान में एलिजिबल आहे, शुरू में त न हो आहे। तव्हां पंहिंजो कॉन्टेंट ठाहियो, यकीन कयो उन में इहो आहे त तव्हांजी स्टार्ट में अर्निंग घटि थींदी, लेकिन मुस्तक़बिल में फ्यूचर में तव्हांजी जेको आहे न अर्निंग ज़बरदस्त थींदी ऐं उनजो तव्हां वेट कंदा वञो, कॉन्टेंट ओरिजिनल ठाहींदा, अपलोड कंदा वञो। पर इहो जेको टिकटॉक ते गंद थो थिए न, यकीन कयो ॾिसी करे अफ़सोस थो थिए। गार गंद वटां छा थी वियो भई तव्हांखे, छा थी वियो?